असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दबाइण न विसारियो जी हर नोटिफिकेशन मिले तव्हांखे पहिरियों। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टाइम पास में मां आहियां तव्हांजो होस्ट मकरान खान। अॼु तव्हांखे असां हिकिड़े अहिड़े प्रोग्राम में वठी हलंदासीं। हिते लाइव कवरेज करे आहे असांजो रिपोर्टर आहे गुलू गिरनारी। त उते असां राब्तो करण जी कोशिशि कंदासीं गुलू गिरनारी सां। हैलो अस्सलाम वालेकुम गुलू गिरनारी, अॼु तव्हां असांखे छा ॾेखारींदव ऐं किथे आहियो हिन वक़्तु? कंहिं ख़तरनाक इलाइक़े में त न आहियो जिथे तव्हांखे जान जो ख़तरो हुजे? उनखे प्रोग्राम खां पासो कजो ऐं पासो कंदा ऐं राब्तो करण जी कोशिशि कंदासीं ऐं नाज़रीन खे असां ॾेखारींदासीं ऐं वठी हलंदासीं तव्हांखे गुलू गिरनारी छा करे रहियो आहे ॾिसंदासीं। असां त पाण ॾिसूं था पिया त उहो छा पियो करे हिन महिल उते कहिड़ी जॻह ते बीठो आहे ऐं तव्हांखे बि हाणे ओॾे वठी हलंदासीं, ॾेखारींदासीं नाज़रीन त छा पियो करे। जी हैलो गुलू गिरनारी सां असां कनेक्ट थी विया आहियूं, राब्तो थी वियो आहे गुलू गिरनारी सां। हाणे जी रशीदा मां हिन वक़्तु बिल्कुलु उन नौजवान जे घर पहुची चुको आहियां जंहिंखे ॿ हथ बि न आहिनि, ॿ पेर बि न आहिनि। उहे वात सां उन 300-400 किताब लिखिया आहिनि। हाणे असां तव्हांखे उन नौजवान सां मिलाईंदासीं। जी रशीदा, नाज़रीन खे बेताबी सां इंतज़ारु हूंदो। जी रशीदा जी गुलू गिरनारी साहब, तव्हां सां आख़िर कहिड़ो मसइलो आहे? मूंखे हर रशीदा छो चई रहिया आहियो? आख़िर तव्हांखे इहो मसइलो कहिड़ो आहे? मुंहिंजो नालो यार मकरान खान आहे, मुंहिंजो नालो मकरान खान आहे। मां तव्हांखे केतिरा भेरा ॾसियो आहे, चयो आहे त मूंखे हर इहो रशीदा उते। जी रशीदा, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां उन नौजवान वटि जंहिंखे ॿ हथ बि न आहिनि, ॿ पेर बि न आहिनि। मूंखां पुछंदासीं तव्हां घणा किताब लिखिया आहिनि? जी तव्हांखे हथ बि न आहिनि, ॿ पेर बि न आहिनि, असां ॿुधो आहे 300-400 तव्हां किताब लिखिया आहिनि। ऐं हाणे असांखे ॿुधायो थोरो छा आहे तव्हां बच्चा जेके मीडिया वारा आहियो, तव्हां रुॻो हणंदा ईअं झट। असां जेको आहे सो 1500 किताब लिखिया आहिनि। जी रशीदा हे चई रहियो आहे त मां 1500 किताब लिखिया आहिनि, से बि वात सां किताब लिखिया आहिनि। नौजवान चई रहियो आहे त 1500 किताब मां वात सां लिखिया आहिनि। हिकिड़ो छिरकाईंदड़ इंकशाफ़ हिन कयो आहे, वॾो हैरान कंदड़ इंकशाफ़ आहे हिन जो। त जी वाक़ई तव्हां सच था चओ? बिल्कुलु सच था चऊं। तव्हांखे जेको आहे सो ग़लतफ़हमी आहे। असां 1500 किताब लिखिया आहिनि, जेके 1500 किताब वात सां लिखिया आहिनि। अच्छा, उन में तव्हां को तर्जुमो वग़ैरह कयो आहे कंहिंजो? हा, असां तर्जुमो कयो आहे। हा, तर्जुमो कयो आहे असां जेको उर्दू में, सिंधी में, उर्दू खे सिंधी में, इंग्लिश खे उर्दूअ में, फारसी खे अरबीअ में, अरबीअ खे उर्दूअ में। जी रशीदा, तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको नौजवान आहे ॿुधाए रहियो आहे त मां फारसी किताब पंहिंजो तर्जुमो कयो आहे, इंग्लिश में तर्जुमो कयो आहे, उर्दू जो तर्जुमो कयो आहे, सिंधी जो तर्जुमो कयो आहे, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो ॿुधाए रहियो आहे, पश्तो में ॿुधाए रहियो आहे। मतिलबु अलाए काफ़ी सारियूं ॿोलियूं आहिनि नौजवान वटि। वॾो टैलेंटेड ज़हीन नौजवान आहे। ख़ुदा हिनखे 2 हथ 2 पेर न आहिनि न त छा थी पियो, हिनखे वात ऐं ज़बान अलाह ॾिनी आहे से उन मां लिखी रहियो आहे। त हाणे तव्हां मसइला कहिड़ा आहिनि असांखे ॿुधाइजो। असांखे वेगन में जेकॾहिं वेगन में जाइ न मिलंदी आहे, असां गिलजी उते पुॼंदा आहियूं अची। जी उते वरी क्लीनर असांखे न खणंदा आहिनि। असांखे जेकॾहिं असां हेॾा ज़हीन माण्हू किताब लिखिया आहिनि, असां किताबनि जी हाणे तव्हां असांखे कुझु लिखी ॾेखारियो। टाइम थोरो आहे असां वटि, वॾो रशीदो बि असांखे कालूं पियो थो हाणे जेको आहे सो कन में जेको आहे सो चई रहियो आहे त असांजो डायरेक्टर जेको आहे। जी हाणे तव्हां कुझु लिखी ॾेखारियो असांखे त छा लिखंदव? हाणे वात सां लिखो। असां काफ़ी सारा अचे हाणे लिखो जल्दी कयो। हा लिखी रहियो आहे। जी ही नौजवान लिखी रहियो आहे कुझु। जी हा जी रशीदा, हिन त वॾो कमाल करे ॾेखारियो। हिन लिखियो आहे गोज़ट न्यूज़ ज़िंदाबाद। वॾो कमाल ज़हीन छोकिरो आहे। हे ॾिसो कैमरा असांजी ॾिसे त हिन लिखियो आहे गोज़ट न्यूज़ ज़िंदाबाद। वॾो हाणे असां तव्हांखे ॿुधो आहे तेल वग़ैरह ऐं कोई कंपनी वारनि तओ बि ॾिनो आहे गिफ्ट में। असांखे तेल तओ ॾिनो अथनि, इन जी असांखे ख़बर नथी पए त छाजे करे ॾिनो अथनि। इहा ख़बर बाद में पवंदी, पर असांजा किताब जेके तर्जुमे वारा आहिनि असांजा वॾा मक़बूल ऐं ॾाढा ॻाल्हायो थोरो बाबा, ॾाढा
असांजा किताब जेके आहिनि मक़बूल। अच्छा, इहो सुरमे वारी तव्हांजी कंपनी तओ बि ॾिनो आहे ऐं तेल बि ॾिनो आहे ऐं इहो तव्हांजी अखियुनि जी रोशनी माना में इज़ाफ़ो आहे जो तव्हां वात सां किताब था लिखो, उनजे करे मां सम्झां थो ख़ुशीअ में तव्हांखे इन्हनि ॾिनो आहे सुरमे वारी कंपनी तओ ऐं तेल। बिल्कुलु असांखे ॾिनो अथनि। अच्छा, पोइ हाणे उहो बाक़ाइदे हाणे कंहिंजे बूथ तां तव्हां मखींदव जेको आहे तओ ऐं तेल? असां उन्हनि खे मखींदासीं जन असांजो क़दुरु न कयो आहे। अच्छा अच्छा अच्छा, ठीकु आहे रशीदा जी। रशीदा जी रशीदा, हाणे हिन नौजवान खे जेको आहे सो वधीक असां थोरो घुमाइण फिराइणु चाहींदासीं हिते आगुल ते, त उन जेके वाक़ई हथ ॿ पेर या आहिनि या को ड्रामो त नथो करे। जी रशीदा जी, हाणे थोरो तव्हां हे ॾिसंदासीं जी। हा रशीदा, हिन त पिर बाबा असांजा वॾो 13 नंबर तरीक़ो इस्तेमालु कयो आहे। हिन त हे छा आहे, हेॾे कैमरा खे कजो, थोरो हेॾे कजो, हेॾे कजो। जी रशीदा, हे तो छा कयो रे, असांखे हेॾो प्रोग्राम ख़र्चु कराई।